आज तारीख 27/4/2025 रविवार को पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट रजिस्टर दुलिया के अध्यक्ष पद का चुनाव संपन्न हुआ। बरोबर। मैं निर्वाचन अधिकारी दुरु कुमार शीतलदास लखवाणी आप श्री गुलशन ओम प्रकाश उदासी को चुनाव में विजयी घोषित करता हूँ। याद अचे थो मुश्किल में दुख सुख जे हर पल में गुलशन उदासी यारन जो यार आयु आशक्ति जो प्यार आ गुलशन उदासी आगे आज 10 साल से 9 साल समाज की सेवा कर रहा हूँ, पर विरोधक गठ ने बहुत समाज को गुमराह किया। समाज इलेक्शन का मेरा समय नहीं होता, पर मुझे समाज में गठबाजी नहीं चाहिए, इसलिए मैंने राजीनामा देके इलेक्शन लगाया और समाज का मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ, उन्होंने मुझे साथ दिया सहकार किया। समाजाने पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे। आता तुम्ही कशा पद्धतीने काम करा, समाजाला कशा पद्धतीने न्याय देणार? जो मैंने 9 साल में काम किया उससे ज़्यादा काम मैं समाज के लिए करूँगा। जो हमारे समाज में एकता के जो कमी है उनको जोड़ने का काम करूँगा, और जो मेरे विरोधक है उनको भी मैं साथ में लेकर समाज के लिए जितना अच्छे से अच्छा काम करूँगा। 27 तारीख याद रखजो, 27 तारीख याद रखजो, हिकड़ो ही नालो ओ जिए गुलशन उदासी, समझो प्यारो गुलशन उदासी, हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी। जिए गुलशन उदासी, समझो प्यारो गुलशन उदासी, हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी।
चुलिया वरन के जेते अनाज नालो जंहिंजो आए खास गुलशन उदासी गुलशन उदासी वडीड़न जो करे आदर सन्मान युवा शक्ति जो आजान गुलशन उदासी गुलशन उदासी 27 तारीख याद रखजो 27 तारीख याद रखजो हिकड़ो ई नालो ओ जिए जी गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी जिए जिए गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी हक सच जो सदा नारो हण दो साफ दिले वारो गुलशन उदासी गुलशन उदासी गरीबन सा सदा साथ आदि दो माण्हू आ सचारो गुलशन उदासी गुलशन उदासी 27 तारीख याद रखजो
27 तारीख़ यादि रखिजो हिकिड़ो ई नालो आयो लाल सभई चो सॼे दुनिया सिंधी समाज जो मां तहे दिलि सां धन्यवाद थो कयां जेको 9 साल मां समाज जी सेवा कई तव्हां मूंखे साथ ॾिनो तव्हां मूंखे सहकार ॾिनो तव्हां हमेशह मूंसां गॾु बीठो मुंहिंजा कार्यकर्ता मुंहिंजी सेवादारी ग्रुप मुंहिंजा जेके बुज़ुर्ग आहिनि सभिनी जो मां दिलि सां धन्यवाद थो कयां हर हिकु माण्हू मूंखे 950 माण्हू मूंखे वोट ॾिना आहिनि मुंहिंजे दिलि में कंहिंजे प्रति वैर कान्हे मां कंहिंजे प्रति कॾहिं वैर न कंदुमि जेके 950 घर आहिनि सिंधी समाज जा उहे सभु मुंहिंजा आहिनि 1000 घर जेके सभु मुंहिंजा आहिनि मां जीअं मां अॼु 9 साल में कमु कयो आहे उहो ई मां उनखां वधीक ऐं उनखां दिलि सां ऐं उनखां सुठो कमु मां अञा 3 साल में कंदुमि समाज जो मूंखे धन्यवाद आहे हिकु समाज मूंखे हिकु ॿी ॻाल्हि जाम ख़ुशी थी ॿी ॻाल्हि जी जेके विरोधियुनि मुंहिंजे मथां आरोप लॻायो भ्रष्टाचार जो पैसनि जो उन सां तव्हां मूंखे मुक्ति ॾेई छॾी मां तव्हां सभिनी जो धन्यवाद आहियां अॼु तव्हां पंहिंजो फर्ज़ु निभायो आहे पंहिंजो कर्तव्य निभायो आहे ईंदड़ 3 साल मां सेवादारी थी कमु कंदुमि मां मुखी पण कॾहिं मां मुखी पाण छॾींदो न आहियां मां मुखी आहियां न मां झूला सिंधी समाज जो सेवादारी आहियां भॻवान झूला मंदर सेवादारी आहियां ऐं मां सेवादारी थी कंदुमि तव्हांजो सभिनी जो धन्यवाद दिलि सां ऐं अॻियां ईअं ई मूंखे आशीर्वाद प्यार सहकार और साथ ॾींदा रहंदो इहा तव्हांजी जाम मुंहिंजी तव्हां सां अपेक्षा आहे धन्यवाद जिए जिए गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी जिए जिए गुलशन उदासी नी ओठों के नी आसरों के सच्चे आवाज आपकी आगे अरदास है गुलशनी कांड के अरदास चाहे एडी वडी कृपा कई थे एडी वडी मदद कई थे अते भी मेहरबानी नजर करना समाजी सेवा कंदो रहे पंहिंजो नालो रोशन करे सुख शांति बख्शीश कंदा गुलचिक क्षमा कंदा सही प्यारे में सही संत मिला जिन्हें मिले चित्त में नाम का निवास हो गुरु नानक नाम चढ़ी गला तेरे बाणी सबद का बोली वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की असांजी कुल देवी माता हिंगलाज देवी माता की जय संत बाबा साईं मंजन दरबार की जय सभिनी देवी देवताओं की जय सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी ओ जिए जिए गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी जिए जिए गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए ओ जिए जिए गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी जिए जिए गुलशन उदासी सब जो प्यारो गुलशन उदासी हर दिल जी आवाज आए गुलशन उदासी